असां दिलावर जो साथ जरूर ॾींदासीं, भले खोड़ियूं हणी दंग करे। ख़बर पएस त केतिरे 20-100 वैसे जेकॾहिं रुस्तम वारा हिन वारे निकिरी विया न त कंहिं ॿी वठ में न ईंदा। इन ई करे चवां थो त दिलावर हिन वक़्तु गरम आहे, उनखे थधे थियण जी मोहलत न ॾियो। हाकिम खान मौत जे मुंहं में आहे, दिलावर खान अञा सब्र कंदो। हू अहिड़ी त बाहि बारींदो जेके कानून भी विसाए न सघंदो। बस कुछ ॾींहं सब्र कर कुछ ॾींहं पोइ ॾिसजांइ दिलावर खान जी हालत। जेकॾहिं हिते मुंहिंजे अॻियां नक न रगड़े न त पोइ मुंहिंजो नालो बि मुज़हार आहे। केर खाए थो केर नथो खाए। अरे रे बोलो ते ढोलू खाए थो तो मुंहिंजो थो खाए, तुंहिंजे मथे में छो थो पियो आहे? बुधी न बड़े बाबे क्या मैं चुप कर खड़े बंद कर हाणे पंहिंजी ॾाढ़ी तो बच्चू न चढ़िया। जानो मुखबर के वठिया ये तू फकीर के वठिया हो। इन में वडा संद थई, फकीर घटे गंद घणो। खुदा छा तो करे तू? बाबा साईं मां बुखे पेट जे लाइ कुछ भी करे सघां थो। इन कम में सिर भी नहीं थींदो, सिर हुआ वरी मां करो में जिंदगी गुजारियां थो। इनमें धिकड़ ताबन खां पोइ मरी पिसे त सुठो थींदो। मूंखे कुछ माण्हुनि जी जांच खपे, इन कम लाइ तोखे सुठा पैसा मिलंदा। हुकुम कयो बाबा साईं। कंहिं जी पार खोटरे छा? खान रुस्तम ऐं इन्हनि ॿिन्ही जा साथी, उन्हनि मां जेको बि तोखे मिले उनजी ॼाण ॾिजांइ। तमाम जल्द मां इन्हनि जे पार खोटरे ईंदुसि। तमाम जल्द न, सिर्फ 2 ॾींहं अंदर। 2 ॾींहंनि में कंहिं न कंहिं हिक जी पार जरूर खोटरींदुसि। ठीकु आहे त पोइ 2 ॾींहंनि में इहो कमु करे ॾे। कल पी वञो। अरे मारे घर थी बाक़ी मां शहर थी वञा। शहर में तुंहिंजो कम? न मुंहिंजो कम न आहे। ॿियो जेकॾहिं ज़रूरत हुजे त मां बि तव्हां सां गॾु हलां। तुंहिंजी का बि ज़रूरत नहीं, वॾो आयो आहे गॾु हलण वारो। कारा जे सिर ॾे ख़ैर हुजे, तूं बि वॾो को चमड़ो एॾा पादर खाधा थी त बि नथो रस्तो छॾे। तू नाराज न थी, राज़ी थी पे रहमत सां निकाह था। वो सॼी उमिरि तुंहिंजे कदमनि में पियो हुजां, तुंहिंजे हर जी ग़ुलामी ॾियां, तुंहिंजे दुश्मन खां सदका कढां, तुंहिंजो लतो हुजनि मुंहिंजो कुल्हो हुजे, मां तुंहिंजे कदमनि में उथां न। मां छा चई मोरा? तू मुझसे शादी करे? रहमत सां तो शादी करे ॾिसेसि थी मां खैर जे सिर ॾे खैर लगे न सिर खे माण्हुनि खे को हया शर्म ई कोन को ॼण त पंहिंजो घर अथनि ई कोन। जेको तो घर निकिरे शादी कयूं, शादी आयूं अच त हलूं। इहो मोहन खे मेह मिली वियो आहे, शादीअ जो लफ़्ज़ चई इश्करा था अड़ाए खुदा जा मार पवनि। त हलूं हाणे। मामा तू ही अम्मा खे समझा न। अम्मा सोनी उहा सभिनी खे समझाईंदी आहे, पोइ मुंहिंजी कहिड़ी मजा। मां
मां उनके समझाया। दिलावर मुखे वठण आयो हो ऐं अम्मा खे चयो त मांखे मोकल दे मां वञा। दिलावर पंहिंजी मिल्कियत बचाइण लाइ हिते तो पंहिंजो प्यार ॾेखारण आयो। जेकर तुंहिंजी असां निकाह वक़्तु या सियाणप ते मिल्कियत न लिखायूं हा त ॿाहिरि दिलावर तोखे पंहिंजो न करे हा, पर हाणे दिलावर खे सिर जी हुनजी मिल्कियत वञे थी। किथे दिलावर मिल्कियत मां हथ कढे? तूं ऐं असां हुजूं हा न त असांखे मिल्कियत मां ज़रूर न मिले हा, पर माणे हुनखे मिल्कियत मां ज़रो बि खणण न ॾींदी ऐं ज़रे जो हिसाब वठंदी। तूं वही बस ॾिस त तुंहिंजी मां दिलावर खान खे हिसो वठण लाइ कीअं थी ख़ुशि करे। खुदा जे वास्ते मुखे न मारियो, मुखे न मारियो। ॿुधारे ॿुधाओ ते छा थो हुते कंदो हा? बस है मथे गोठा में केरल आवे बस उतां तो हाणे वञा तो हिकु कर जे मुफ्त में न में वञी। सूबेदार हुकुम क्यों? छा चवणो आहे? मुंहिंजो हुकुम छॾ सूबेदार। तो कम कर कम में खाना वारा किथे वञी पनाह वठी हिन असांजे मुतालिक़ आप करना है तो ये रोल किथे था वठनि। हमरा मैदान में लखा इजाज़त ॾियो त कंदर सां गॾु वञा। हींअर न महमूद हींअर न। ॾिसो त सूबेदार सिकंदर छा थो करे। तूं पंहिंजा पर हणी बीहे पोइ तोखे मां ॿुधाईंदुसि त मूंखे छा करिणो आहे।
साहब भला साहब भी तने थे मां जे पेटों जा हुआ को आसमान त कोन उछलियो आ जब अखर पड़े हले सा किसी न दाद पड़े कर दिला है ना कोन ने जो सा कोन ने से इते ही बैठी हुंदी से पाण हिसाब निकंदो त दादी इंदिया मां त कोन बड़ी वेंदो है ओ पाए में रे चवाई त वने वई साहब बुठाए त असा मिले असा जी फरियाद थे पर ते कदे न मिलियो ना असा साहब त असा नहीं भी अगर भाई रहता हूं ना भाई वडी का जिद्दी है आगे सर देखार हो जे हेडो भूलता आयो आयो अरे अन्या भी बस भी हमारे अरे सर देखार हो जे भूलता था तुम सस्कीना तो भी असा जो कदर कोने को कहीं न जा तू न मोत किस्मत मां मुझी सलाम निकाल के दे चलो ये ऐसा के पोला में दिंदो ओ अन्या घड़ी का इंतजार कया सुरी ऊपर बैठ रहे ये जबरदस्ती अंदर है से ना तमो साहब उठी दी भला काटे नहीं दो ये साहब चलिए सुनो की राय आज का प्रक्रिया लो तरफ में आए सामने जो बच्ची नजर तहां गाल करो किथे पहुंचन मुस्तफा जे बाग में खान वारन के ॾिठो वियो आहे अरे उत्तर खां असां अचूं था ओलह खां तव्हां जो ॻोठ पए थो हेॾा मां पंहिंजा माण्हू थो मोकिलियां होॾां तव्हां निकिरी अचो अहिड़ो सुड़ो कयोसि जीअं माइट ते निकिरे खत्म करे छॾियोसि असां पहुची आहियूं तव्हां माण्हू मोकिलण में देरि न कयो कंहिंखे फसायो अथऊं तूं
टाइम आशिक वारे बाग में पंज वठी वेही हो जी मैदान ते निकिरे हुनखे हिस्तो नाबूद करे छॾियो मूंखे हर हालत में हुन जो लाश जम